इते अहम ख़बर शामिल कंदासीं। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त सर्टिफाइड कूड़े शख़्स जी रुगो नाअहली ई काफ़ी न आहे, पकड़े पैसा उगाड़िया वञनि। मरियम नवाज़ चयो आहे जेतिरो वॾे चोरी आहे उन जी सज़ा रुगो नाअहली ते ख़त्म न थियणु घुरिजे। ज़ाल मुड़ुस गॾिजी क़ौमी नाणो लुटियो। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे मुजरम करार ॾिनो आहे। इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे कानून जे साम्हूं पेश करणु घुरिजे। इहा अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं पिया। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त सर्टिफाइड कूड़े शख़्स जी रुगो नाअहली ई काफ़ी न आहे, पकड़े पैसा उगाड़िया वञनि। अहम ख़बर बाबति आगाह कंदा हलूं पिया। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त सर्टिफाइड कूड़े शख़्स जी रुगो नाअहली काफ़ी न आहे, पैसा उगाड़िया वञनि। संदसि चवणु आहे त मरियम नवाज़ चयो आहे त वॾी चोरी आहे उन जी सज़ा रुगो नाअहली ते ख़त्म थियणु न घुरिजे। ज़ाल मुड़ुस गॾिजी क़ौमी नाणो लुटियो आहे।